जय जय झूलेलाल। अहमदाबाद शहर में सुबुह खां हिकु वॾी घटना, हिकु दुखद समाचार हली रहियो आहे। शामड़ाजीअ खां अहमदाबाद ईंदे हिकु कार एक्सीडेंट में असांजा सिंधी नौजवान, असांजे तव्हांजे परिवार जा ॿार जेके एक्सीडेंट में 7 ॼणा ऑन द स्पॉट एक्सीडेंट थींदे ई उहे सभु ईश्वर दर प्राप्त थिया। हिकु ॼणो बची वियो जेको हॉस्पिटल में आहे। इहो दुखद समाचार जीअं अहमदाबाद शहर न पर सॼे हिंदुस्तान में फैलियो त सिंधी समाज में तमामु घणो गहरो दुख पहुतो ऐं सभु उते पहुची विया उन्हनि जे परिवार खे, उन्हनि सभिनी खे सपोर्ट करण लाइ। हिम्मतनगर सिंधी समाज ऐं जीअं जीअं अहमदाबाद शहर में ख़बर पई त अहमदाबाद शहर जा बि असांजा भाउर कार्यकर्ता उते पहुता उन्हनि सभिनी खे सपोर्ट करण लाइ। बाबा कृष्णानी सूरज भाईअ ॿुधायो त उहे सभु उते पहुची विया आहिनि। सुबुह खां उते सिंधी समाज हिन कार्य खे, इन्हनि सभिनी खे सपोर्ट करण लाइ लॻी वियो आहे ऐं बसि कुझु ई देरि में हींअर उहे हिन शव खे खणी करे, हिननि सभिनी जी बॉडियुनि खे खणी करे अहमदाबाद पहुचंदा। मूंखे जीवन चक्र में बि जुदा जुदा ॿारनि जा नाला, उन्हनि जे फ़ोटो सां सर जा मैसेज अची चुका आहिनि। क़रीब 6 बजे उन्हनि सभिनी जी अंतिम यात्रा थींदी। मां ईश्वर दर प्रार्थना कंदुमि त उन्हनि सभिनी परिवारनि खे शक्ति ॾे ऐं असां सिंधियुनि जो फ़र्ज़ु आहे त असां उते पहुचूं, उन्हनि जे शौक़ में शामिलु थियूं ऐं सपोर्ट कयूं उन्हनि सभिनी जे परिवारनि खे ऐं सिंधी समाज खे हिन दुख सहण जी शक्ति मिले, अहिड़ो सपोर्ट कयूं। ऐं मां ईश्वर दर प्रार्थना कंदुमि त उन्हनि सभिनी खे मोक्ष प्राप्त थिए, चरणनि में जाइ ॾे, परिवार खे, समाज खे हेॾो वॾो दुख सहण जी शक्ति ॾे ऐं असां जल्द ई जीवन चक्र ऐं समाज खे गॾु खणी करे असां हिननि जे लाइ शोक सभा, हिकु प्रार्थना सभा रखंदासीं। जय जय झूलेलाल। प्रोग्राम के बारे में लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना असां यूट्यूब चैनल, असांजी वेबसाइट SIndiaTV.com। सदाई ॾिसंदा रहो सिंधी कच्छी चैनल SK TV।